जे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मल्लीर का खबर शामिल कयूं पिया मुश्ताक गबोल जी रिपोर्ट मुताबिक़ दारुल उलूम इस्लामी गुलशन इकबाल में आलमन जो एक हंगामी इजलास कोठायो वियो, जंहिंमें दोस्त मोहम्मद ख़ासकेली ॻोठ सफ़ुरा ॻोठ वारे वाक़े ते गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते आलमन डॉक्टर गुलाम अब्बास कादरी, प्रोफेसर अब्दुल गफूर कासमी, मौलाना सईद अहमद खोखर, हाफिज़ नसीबुल्लाह कासमी, मौलाना नेमतुल्लाह सहतो, मौलाना मोहम्मद शरीफ सिकंदरी ऐं ॿियनि मज़म्मती बयान जारी कंदे चयो त रहमान ॾिनो मैसर खे घर खाली कराइण जे ॾोह में गुस्ताख़ी मस्जिद करार ॾियण वारे कूड़ी ॻाल्हि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि वधीक चयो त वाक़े जी मुकमल तहक़ीक़ ऐं जांच खां पोइ उन नतीजे ते पहुता आहियूं त ॻाल्हि में का बि सदाकत न आहे, सिर्फ़ ज़ाती रंजिश जे बुनियाद ते मज़हबी काज़ इस्तेमालु कयो वियो। उन्हनि वधीक चयो त मौलवी मुजीबुर रहमान शामी ग़लति बयानी करे अवाम खे गुमराह करे सभिनी जी दिल आज़ारी कई आहे। असीं मुतालबो करियूं था त अहिड़नि माण्हुनि जेकी मज़हब जो ग़लति इस्तेमालु कनि था उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोके सघिजे।